अस्सलाम वालेकुम दोस्तों। पंहिंजी सिंध जे स्क्रीन ते असीं मुखातिब आहियूं तव्हां सां। असांजो प्रोग्राम आहे पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध, ऐं उन में असां मुख़्तलिफ़ प्रोग्राम कया आहिनि। तव्हांखे उहे प्रोग्राम कीअं लॻा उन्हनि मुतलिक़ पंहिंजी राय ॾियो। कोशिशि करियो त असांजे प्रोग्राम खे वधि खां वधि पंहिंजे दोस्तनि में शेयर करियो, लाइक करियो ऐं कमेंट करियो त जीअं असांजी हौसला अफ़ज़ाई थी सघे। ऐं अॼु आऊं असांजा जेके क़ाबिल एतिराम पेरेंट्स आहिनि उन्हनि खे गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे तव्हां पंहिंजे गुलनि जड़नि ॿारनि खे स्कूल मोकिलियो त जीअं हू तइलीम जहिड़े ज़ेवर सां सिंगारजी सघनि, संवारजी सघनि, मुआशिरे में समाज में हिकिड़ो किरदारु बणिजी वञनि। ऐं यकीननि तइलीम हिकु अहिड़ो हथियार आहे जंहिंखे असीं हर हंधि इस्तेमालु करे सघूं था। मतिलबु ईअं त तव्हां पढ़िया लिखिया हूंदव त तव्हां हिकु नओं समाज ॾेई सघो था, ऐं उहो समाज पढ़ी लिखी क़ौम जो, पढ़ियल लिखियल माण्हुनि जो, पढ़ियल लिखियल मुआशिरे जो हूंदो। तंहिंजे करे तव्हां पंहिंजे ॿारनि खे स्कूल मोकिलियो ऐं गवर्नमेंट जे स्कूलनि ते एतमाद कंदे, उस्तादनि ते एतमाद कंदे तव्हां उन्हनि खे स्कूल मोकिलियो। ऐं 1 बाय 1 जेकॾहिं कंहिं पेरेंट्स जा 2 ॿार या 3 ॿार आहिनि त हर हिकु ॿार खे 1 बाय 1 उन जूं कापियूं चेक करियो, ऐं उन सां गॾोगॾु उन्हनि खां पुछो त स्कूलनि जे अंदरि तव्हांजे पंहिंजे स्कूल जे अंदरि या पंहिंजे क्लास जे अंदरि तव्हां छा पढ़ियो, मैथमेटिक्स जे पीरियड में तव्हां छा पढ़ियो, केतिरो पढ़ियो, इंग्लिश में तव्हां छा पढ़ियो, अॼु उस्ताद तव्हांखे छा पढ़ायो, ऐं को करिकुलर एक्टिविटीज़ में तव्हां छा पढ़ियो। तंहिंजे करे आउं सम्झां थो त इन सां हिकिड़ो त जेके बि असांजा उस्ताद साहिबान आहिनि उनजी हौसला अफ़ज़ाई थींदी, ऐं उहे पंहिंजे ॿार ते उहा ई तवजो रखंदा, शौक़ु लगन सां तवजो रखंदा, ऐं उहा ई तवजो रखंदा जेका हू पंहिंजे ॿार ते तवजो रखनि था। असांजे समाज में हिकिड़ी चवणी हलंदी आहे या ॻाल्हि हलंदी आहे, या अक्सर करे इहो चयो वेंदो आहे त जेके सरकारी स्कूलनि में उस्ताद आहिनि उहे पंहिंजा ॿार प्राइवेट स्कूलनि में पढ़ाइनि पिया, फिलाणी यूनिवर्सिटियुनि में पढ़ाइनि पिया। न, ईअं कोन्हे। ज़ाहिर आहे की 25-30% उस्ताद अहिड़ा भले छॾींदा बि हुजनि कंहिं प्राइवेट स्कूल जे अंदरि, पर उहे पंहिंजे ॿार जी चेक एंड बैलेंस रखनि था। त तव्हां बि जॾहिं गवर्नमेंट जे स्कूलनि ते एतमाद कंदे, उन उस्तादनि ते एतमाद कंदे तव्हां जेकॾहिं पंहिंजे ॿार जे कम ते नज़र रखंदो, ॿार ते नज़र रखंदो, त इन सां छा थींदो त तव्हांजो ॿारु डेवलप थींदो। ऐं मुंहिंजे अंदाज़े में, बल्कि अंदाज़ो न, इहा त हक़ीक़त में बि आहे त उस्ताद वटि ॿारु तव्हांजो रहे थो सिर्फ़ु 5 कलाक, 4 खां 5 कलाक तव्हांजो ॿारु रहे थो, जॾहिं त 19 कलाक खां 20 कलाक, 19 कलाक 18 कलाक तव्हांजो ॿारु जेको आहे सो पेरेंट्स वटि मौजूदु आहे। तंहिंजे करे असांखे पंहिंजे ॿारनि जी मालिकी करणु खपे। असांखे पंहिंजे जेके बि असांजा सरकारी इदारा आहिनि उनजी मालिकी करणु खपे। उस्तादनि जी हौसला अफ़ज़ाई करियो, पंहिंजा ॿार स्कूलनि में छॾियो। हींअर जेका आहे सा एनरोलमेंट मुहिम हले पई, ऐं उन में तव्हां पंहिंजा जेके बि ॿार आहिनि उन्हनि खे सरकारी स्कूलनि में छॾियो। ज़रूरी न आहे त उहे हाई स्कूल में छॾियो, जेके प्राइमरी जा आहिनि प्राइमरी में छॾियो, मिडिल में छॾियो, हाई स्कूलनि में छॾियो, ऐं उन ते नज़र रखो। सभ खां पहिरीं फस्ट ऑफ ऑल त उन ते नज़र रखो। ऐं असांजो जेको प्रोग्राम आहे पंहिंजी सिंध जे पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध, उहो तव्हांखे कीअं न जेको आहे सो लॻी रहियो आहे, उन्हनि ते पंहिंजी कमेंट करियो, राय ॾियो। जेके पेरेंट्स असांखे ॾिसंदा उहे पंहिंजी तजवीज़ ॾियनि, जेके उस्ताद ॾिसंदा उहे पंहिंजी तजवीज़ ॾियनि, जेके शागिर्द ॾिसंदा पढ़िया लिखिया असांजा उहे पंहिंजी तजवीज़ ॾियनि, त ऐं जेके सोशल वर्कर आहिनि दोस्त असांजा ॿाहिरि उहे पंहिंजी तजवीज़ ॾियनि। हिन वक़्तु आउं पंहिंजी बनी में मौजूदु आहियां, थर जी बनी, ऐं उते वेही करे हीअ वीडियो तव्हांजे लाइ ख़ासि करे ठाहे रहियो आहियां। मौसम तमामु बहितरीनु आहे, ऐं मौसम में वरी हिकिड़ी ॿुधाइनि पिया तूफ़ानी बरसाति। अलाह साईं तव्हां असां सभिनी खे तूफ़ानी बरसातुनि खां पनाह में रखे। ऐं तंहिंजे करे स्कूलनि जी मालिकी करियो, पंहिंजे ॿारनि ते नज़र रखो, ऐं पंहिंजे ॿारनि खे सरकारी स्कूलनि में दाख़िल करायो। तव्हांजी वॾी महिरबानी। अल्लाह हाफ़िज़। सिंध सलामत, साथ सलामत, धणी निगहबान।